से मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह साईं रपाक पाण आहे, पर ही ज़माने जो को बादशाह हो। से ज़माने जो हिकिड़ो बादशाह हो जो कंहिं ॾींहुं पंहिंजे अटाले समेत शिकार ते चढ़ियो। से बादशाहनि जा बादशाहणा शौक़ हूंदा आहिनि, तो हलंदे हलंदे जंग में जॾहिं पहुता तॾहिं ते बादशाह हुकुम कयो त जेको बि जानवर जंहिंजे साम्हूं अचे सो उनजे पोयां वञे ऐं उनखे उहो ई शिकार करे। से बादशाह जो हुकुम थी वियो। सभु संई हुकुम ते अमल कंदे अॻिते निकिता। हलंदे 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 इत्तेफ़ाक़ सां अहिड़ो थियो जो पहिरियों हिकिड़ो हरण बादशाह जे साम्हूं निकितो। बादशाह वठी हरण जे पोयां लॻो, घोड़ो डोड़ायईं, घोड़ो छॾियईं, हरण वठी भॻो। अॻियां सां हरण पोयां बादशाह ऐं बादशाह जो घोड़ो डोड़ंदा डोड़ंदा वञी की घाटे जंग में पहुता। ते किथे घाटे जंग में किथे लिकी वियो हरण। बादशाह हेॾां होॾां निहारियो पर हरण नज़र न आयुसि। उते थी बादशाह मुंझी पियो ऐं रस्ते जी ख़बर हुअसि कान, न वरी को ओही वाई हो जंहिंखां खणी को ॾस पतो पुछे। से बादशाह सलामत घोड़े ते चढ़ियो, हेॾां होॾां पे जोतूं हयाईं त मन किथे को माण्हू गॾिजी वञे त को रस्ते जो ॾस पुछा करियां। आख़िरकार ते घणी देरि खां पोइ केसि हिकिड़ो मियार उन जंग में ॾिसण में आयो जो कंधु हेठि कयो हिकिड़े हंधि वेठो हो। बादशाह ताईं उन मियार जे वेझो वञी बादशाह खे चवणु लॻो त मियार मूंखे रस्तो त ॿुधा। वरी ॿीहर बि चयईं त मियार भलाई करे गस जो पतो ॾियमि, पर ते मियार को बि जवाबु न पियो ॾिनेसि। आख़िरकार टे भेरे वराणियईं त यार मियार भलाई करे मूंखे दग ला। तॾहिं साईं मियार कंधु मथे कयो ऐं बादशाह खे ॾिसी चवणु लॻो त बादशाह सलामत, हाणे तूं मूंखे यादि छॾियो आहे, हाणे हल त तोखे रस्तो ॾेखारियां। ईअं चई साईं बादशाह खे वठी दग ते लाथाईं ऐं मोकिलण महिल बादशाह खे चयसि त यार मियार जेकॾहिं को कमकार हुजेई त बेशक चइजांइ, हुकुम कजांइ। तंहिं ते जवाबु मियार ॾिनसि त अदा बादशाह सलामत, तुंहिंजा राखा मूंखे ॿेले में माल चाढ़ण खां रोकीनि था। मूंखे ॿेले में माल चाढ़ण कोन था ॾियनि, उन्हनि खे का हिदायत करे छॾियो। बादशाह ते मियार जी इहा ॻाल्हि ॿुधी मुर्गो ई जंग में माल चाढ़ण जो परवानो लिखी मियार खे ॾेई छॾियो। पोइ ताईं मियार उहो परवानो वठी पाण वटि सोगो कयो ऐं पोइ आईंदा लाइ बिना पैसे ऐं ख़ौफ़ जे पियो ॿेले में माल चाढ़ींदो हो। हिकिड़े ॾींहं ते मियार माल चाढ़ींदो हिकिड़े दरिया किनारे ते वेठो त छा ॾिसे त हिकिड़ी शहज़ादी आहे जा सूंहं में सिज चंड खे बि शइ ॾियो बीठी आहे। सा अॻियां अॻियां ऐं हिकिड़ो बबर शींहं संदसि पुठियां दरिया जे कप खां मटे जंग में हलिया विया। अहिड़ी तरह सां इन खां पोइ हू रोज़ उन्हनि खे उतां लंघंदो ॾिसंदो ऐं मियार बि उते अची पहुचंदो हो। हिकु ॾियारी मियार खे दिलि में ख़्यालु कयो त जेकर हीउ शींहं पंहिंजे दोस्त खे बादशाह खे शिकार कराइजे ऐं उहा बादशाहज़ादी हूंद खेसि परणाइजे त कहिड़ो न चङो थिए। तंहिं मुंहिंजा उहो ख़्यालु करे हिकिड़े ॾींहुं ताज़ी मखण ऐं ॾुध जी सुखड़ी खणी मियार बादशाह वटि वञी पहुतो। दरबार में पहुची नौकरनि खे बादशाह चयाईं त बादशाह खे इतलाह कयो त अव्हां जो यार मियार ॿाहिरि बीठो आहे। बादशाह साईं केसि अंदरि शाही महल में वठी अचण जी इजाज़त ॾिनी ऐं साणसि गॾिजी केसि ॾाढो आदर भाव ॾिनई। हाल वाल वठंदे मियार बादशाह खे चयो त बादशाह सलामत, मूंखे को ख़ुलासो अर्ज़ु करिणो आहे ऐं मूंखे हिकिड़े साइड ते तव्हां सां ॻाल्हि ॿोल करणी आहे। तंहिं ते बादशाह सभिनी अमीरनि वज़ीरनि खे छॾे पासे ते खुलासी जाइ में वञी वेठो ऐं मियार सां तमूरो किसो करे मियार खे ॿुधायईं। मियार साईं अलफ़ खां जे ताईं उन सूंहं राणी ऐं शींहं जी ॻाल्हि करे ॿुधाई। बादशाह बि को हो मस्तानो सो त साईं यकदमि शहज़ादी जी हुसन जी ॿुधी हाक पर पुट आशिक़ थी पियो।
आख़िर ताईं ॿिए ॾींहुं पाण बि अकेलो अकेलो मियार सां गॾिजी उन ई झंग में पहुतो ऐं हिकिड़ी गोशाइती हंध ते वेही तीर कमान ते चाढ़े शींहं खे मारण लाइ तयारु थी बीठो। पर तंहिं कुदरत ख़ुदा जी शींहं शहज़ादी सां गॾु अची दरिया जे कप तां लंघाउ थियो तॾहिं बादशाह शहज़ादी जो हुस्न ॾिसी बेहोश थी पियो ऐं कमान हथ मां किरी पियसि। एतिरे में बादशाहज़ादी ऐं शींहं ॿई अखियूं इहे ताईं बादशाहज़ादी ऐं शींहं ॿई अखियुनि खां ग़ाइब थी विया। पोइ त मियार खे चयाईं इहो शिकार वरी ॾेखार। शिकार जो हिन तरह हथनि मां खिसकी वञणु ठहे ई कोन थो। मियार ताईं ते बादशाह खे ॿेड़े ते विहारे पाण पंहिंजे सिर शींहं जो पेर खणी झंग में घिड़ी वियो। हेॾां होॾां लवणा हणंदे फेरींदे ऐं जोतूं हणंदे साह मुठ में अची वियसि ऐं हलंदे अची हिकिड़ी गुगूंदाई वारे हंधि पहुतो। से जां खणी ॾिसे त साम्हूं थम में शींहं ॾाढे मज़े सां शहज़ादी जे गोॾे ते कंधु रखियो सुतो पियो आहे। शींहं से शहज़ादी जे गोॾे ते कंधु रखियो सुतो पियो आहे। मियार वेझो अची बादशाहज़ादी खे चयो त मुंहिंजो दोस्त हिन मुल्क जो बादशाह तुंहिंजे लाइ ॾाढो हैरान ऐं परेशान आहे। हींअर दरिया जे कप ते तो लाइ ॿेड़ी झलियो हकियो बीठो आहे। उथी हल उन झंग जे शींहं ऐं बेकार जानवर जी दोस्ती मां कहिड़ो मज़ो थो अचे। बादशाहज़ादी चयसि त भला हिन बला मां मुंहिंजी जान छॾा त आउं तुंहिंजी बादशाह वटि हलां। मियार चयो त आउं शींहं जे कंधे हेठि गोॾो ॾेई थो वियां। तूं ॿेड़ी ते वञी चढ़ी बादशाह खे मोकल त तीर कमान सां हिन शींहं खे मारे मात करे त पोइ सभई जिंद छॾाए हलिया हलूं। पोइ त साईं बादशाहज़ादी पंहिंजो गोॾो कढियो ऐं मियार पंहिंजो गोॾो शींहं जे कंधे हेठां ॾेई बादशाह जे इंतज़ार में वेही रहियो। होॾां साईं बादशाहज़ादी ॿेड़ी ते चढ़ी अची बादशाह खे पहुती ऐं चयाईं त तुंहिंजो यार शींहं जे कंधे हेठां गोॾो ॾेई वेठो आहे, उनखे छॾाए अचु। साईं बादशाह सलामत ॿेड़ी वारनि खे हुकम ॾिनो। ॿेड़ी हकलियो ऐं हिकदमि ॿी कंधी ते पहुचो। अहिड़े तरह सां बादशाह ॿेड़ी छोड़ाए हलियो वियो ऐं मियार गोॾो शींहं हेठां ॾियो वेठो रहियो। ते घटि वक़्तु गुज़रण बैदि शींहं जाॻियो ऐं रड़ करे चयाईं त मुंहिंजो यार काॾे वियो। तंहिं ते मियार वरंदी ॾिनसि त तुंहिंजो यार वियो मुंहिंजे यार ॾे, हाणे आउं आहियां तुंहिंजो यार। शींहं चयसि त उहो वरी तुंहिंजो यार कीअं थियो? उहो तुंहिंजो यार तॾहिं चइजे हा जॾहिं मूंखे मारे तुंहिंजी जिंद छॾाए हा। हाणे तोखे ॿुए में ॾेई पाण हलियो वियो आहे। यार खे अहिड़ा चइबा आहिनि छा? यार अहिड़ा थींदा आहिनि, यारी जा दम वॾा थींदा आहिनि। उते शींहं हिकिड़ो किसो करे मियार खे ॿुधायो। शींहं साईं किसो खयो त चयाईं त कंहिं बादशाही में बादशाह जे पुटु ऐं मोदी जी पुट जी पाण में दोस्ती हूंदी हुई। शहज़ादो सारो ॾींहुं मोदी जे हट ते वेठो हूंदो हो। माण्हू वञी बादशाह खे चयो त साईं शहज़ादो नको थो इल्मु पढ़े, नको को पियो बादशाही कमु थो सिखे, हीउ बादशाही कोन कंदो। बादशाह यकदमि मोदी जे पुट खे घुराए हुकुम ॾिनो त तूं बादशाही मां निकिरी हलियो वञ। मोदी जो पुटु बादशाह जो हुकुम मूजिबि शहर छॾियो हलियो वियो ऐं वञी ॿी बादशाही में निकितो। उते जो बादशाह को उन ॾींहुं फौत थी वियो हो ऐं खेसि औलाद कोन हो, तो वसीयत करे वियो हो त मुंहिंजो बाज़ उॾाइजो, जंहिंजे मथे वञी वेहे तंहिंखे वठी आणे तख़्त ते विहारिजो। तंहिं उन रस्म अदा करण लाइ माण्हुनि उहो बाज़ छॾियो ऐं क़िस्मत सां मोदी जे पुटु बि उन ई वक़्तु अची उन शहर में घिड़ियो। बाज़ न ॾिठो सॼे, न ॾिठो खॿे, सिधो वञी मोदी जे पुटु मथां वेठो। माण्हुनि चयो बाज़ बेसमुझ पखी आहे, भुलियो आहे, तंहिं करे बाज़ खे वरी उॾायूं। ॿीहर बि बाज़ अची मोदी जे पुट जे मथां वेठो। पोइ चयाईं त बराबरि बादशाही जो हक़दार हीअ आहे ऐं वठी वञी तख़्त ते विहारियऊंसि। अहिड़े तरीक़े सां मोदी जो पुटु तख़्तदानी थी वेही रहियो, पर खेसि पंहिंजे यार जी जुदाई जो वॾो फिराक हो। उहा त पक हुयसि त मुंहिंजो यार बि मूं लाइ परेशान हूंदो ऐं ज़रूरु मुंहिंजी ॻोल्हा में ईंदो। तंहिं करे हिकिड़ो वॾो मुसाफ़िर खानो ठाहिरायईं, जंहिंमें आम ख़ासि परे परे जा मुसाफ़िर अची टिकंदा हुआ ऐं हीउ बादशाह
पाण वञी मुसाफ़िरनि खे ॾिसंदो हो। होॾांसी मां शहज़ादो दस्तूर मूजिबि मोदी जी दुकान ते आयो ऐं पंहिंजे यार जी पुछा कयईं। छोकिरे जे पीउ चयसि तुंहिंजे पीउ हुनखे मुल्क मां ॾेखारी ॾिनी आहे, हींअर ख़बर न आहे त केॾांहुं वियो आहे। ते शहज़ादे जॾहिं उहा ॻाल्हि ॿुधी त न को पीउ खां मोकिलायईं न को माउ खां, ईअं ई अलाह तवार करे हू बि पंहिंजे दोस्त जी ॻोल्हा लाइ निकिरी पियो। ते पंहिंजे दोस्त जी ॻोल्हा लाइ निकिरी पियो। रुलंदे रुलंदे नेठि हिकिड़े ॾींहुं अची वञई मुसाफ़िर खाने में टिकियो। उते ताईं मुल्क जो नओं बादशाह बि ॾियारी महिमाननि सां मुलाक़ात लाइ ईंदो हो। सो बि आयो ऐं अञा अॻिते वधियो ई कीअं त ॾिसे त मुंहिंजो यार आयो आहे। बसि पोइ हिकदमि नौकरनि खे हुकुम ॾिनई त हिन नए महिमान खे वेंजारे सेंजारे नओं वॻो ढकाए अखियुनि में वठी अचो। नौकरनि शहज़ादे खे पंहिंजे बादशाह वटि हाज़िर कयो, जंहिं ॾाढी सिक सां हुनखे ॾिसंदे उथी भाकुर पातो ऐं चयईं त आऊं तुंहिंजो उहो ई यार मोदी जो पुटु आहियां। हीअ बादशाही जा मूंखे मिली आहे, सा बि तुंहिंजी आहे। मूं अञा ताईं हिन जा महल ऐं बंगला बि घुमी कोन ॾिठा आहिनि। हाणे हल त हली गॾिजी हली घुमूं। मोदी जो पुटु पंहिंजे यार व शहज़ादे खे बादशाही जूं झुगियूं ऐं समूरा महल घुमाइण लाइ वठी वियो। घुमंदे घुमंदे हिकिड़े हंधि ॾिसनि त भित ते हिकु तस्वीर छापियल आहे, जा कंहिं शहज़ादी जी आहे, जेका हिकिड़े हथ में अंब जलियो पीछे आहे। शहज़ादो जॾहिं उते पहुतो ऐं तस्वीर ते नज़र पियसि त शहज़ादी ते छकनि थी पियो ऐं ॿी चवणु लॻो त महबूब अंब ॾे, पर तस्वीर खे साह हुजे त खेसि अंब ॾे। बसि हीउ दीवानो थी पियो ऐं हथु जलियो ईअं पियो हो त महबूब अंब ॾे। मोदी जे पुटु दिलि में चयो त हाणे त ॾाढी ॻाल्हि थी, जेसिताईं हिनखे इहो महबूब न मिलंदो तेसिताईं ही सऊं न थींदो। तंहिं करे नौकरनि चाकरनि खां पुछा कयईं त हीअ इमारत कंहिं ठाही आहे ऐं उहा तस्वीर कंहिं कढी आहे। आख़िरकार हिकिड़े कारीगर खे वठी आया, जंहिंखां पुछाऊं त उहा तस्वीर किथे ॾिठी अथई, जा हिते छापी अथई। कारीगर चयो त हिकिड़े ॾींहुं दरिया जे कंधी ते बीठो हुअसि, हिकिड़ो ॿेड़ो अची लंघियो, जंहिंमें मलूक मुहांडे वारी शहज़ादी वेठी हुई, अंब हथ में हुअसि। उहा साॻी तस्वीर मूं हिते छापी आहे। पोइ त मोदी जो पुटु ते दरिया किनारो ॾेई उथी हलियो ऐं हलंदे हलंदे नेठि हिकिड़े आलीशान बाग़ में अची निकितो। उते ताईं हिकु मालण बीठे गुल चूंडिया, जा ओचितो हिनखे ॾिसी हैरान थी वई ऐं चयईंसि तूं हिते कीअं आयो आहीं? हीअ असांजी शहज़ादी जो बाग़ आहे, जा न नर जो नालो ॿुधे थी ऐं न वरी कंहिं नर खे सहे थी। तोखे माराए छॾींदी। उहो ॿुधी मोदी जो पुटु चयसि त आउं हिकु मुसाफ़िर आहियां, हीअ ॿ अशराफ़ियूं अथई, से वटि ऐं मूंखे किथे लिकायो यार। सुबुह जो मां हितां हलियो वेंदुसि। मालिन पोइ केस कंहिं कुंड पासे में विहारे छॾियो ऐं पाण गुल पटण खे लॻी वई। जॾहिं गुल छिनी गॾु कयईं तॾहिं मोदी जे पुटु चयसि त गुल ॾे त आउं तोखे हार पोइ थो ॾियां। मोदी जे पुटु अहिड़ो त हिकिड़ो हार ठाहियो जो जहिड़ो मालण अॻु कॾहिं कंहिं ठाहियो ई न हो। मालण उहो हार पंहिंजी शहज़ादी खे ॾिनो, जंहिं हार ॾिसी चयो त हीउ हार कंहिं तयारु कयो आहे, जल्दी ॿुधा। सही मालण ॾाढी शिदत थी त हाणे इजो थो राति फाश थिए ऐं मौत जे मुंहं में थी अचां। तंहिं करे चलाकी करे शहज़ादी खे कूड़ करे चयईं त मुंहिंजी धीउ ॿाहिरां आई आहे, उन हीउ हार ठाहियो आहे। शहज़ादी हुकुम ॾिनो त पंहिंजी धीउ खे मूं वटि वठी अच। वरी अची मालण वीचारी मुश्किलात में फाथी ऐं घर अची मोदी जे पुट सां ॻाल्हि कयईं त तो त वहल में करे छॾियो आहे, हाणे शहज़ादी तोखे घुरायो आहे। मोदी जे पुटु चयसि हिकु ॿिनि ॾींहंनि जी मोहलत ॾे, हिकु ॿिनि ॾींहंनि जी मोहलत वठी अच त आउं शहज़ादी वटि तोसां गॾिजी हलंदुसि। तेसिताईं मुंहिंजा कन टोप जीअं आउं तुंहिंजी धीउ बणिजी सघां। नेठि मालण हुनखे पंहिंजी धीउ बणाए शहज़ादी वटि वठी आई। शहज़ादी हुकुम ॾिनो त अॼोकी राति तुंहिंजी धीउ अची रहंदी, सुभाणे केस भल वठी वञजां। मालण खे मजबूरन हुकुम मञिणो पियो। रोईंदे रड़ंदे घर आई त अलाह जे सुभाणे छा थींदो। उते मालण जी धीउ शहज़ादी खां अंगल करे पुछियो त तूं नर ते छो चिड़ंदी आहीं? शहज़ादी चयो त ॻाल्हि ॿुधाईंदीसांइ त पोइ सिर काटींदीसांइ। मालण जे त मूं हिकिड़ी राति जो ख़्वाबु ॾिठो आहे।
मालन जी धीउ उहा शर्त क़बूल कयो ऐं शादी ॻाल्हि करे ॿुधायसि त मूं हिकिड़े राति जो ख़्वाबु ॾिठो आहे त आउं हरणी थी पई आहियां ऐं मूंखे हिकिड़ो बचिड़ो पैदा थियो आहे। हिकिड़े ॾींहुं जंग में बादशाह शिकार करणु आयो, आउं ऐं मुंहिंजो नर हरण हिकिड़े कोड़ में लिकी वियासीं। एतिरे में बादशाह शिकार करे वापसि पियो त बादशाह जे हिकिड़े नौकर जी निगाह असां ते पइजी वई। जे बादशाह खे चयो साईं बीजो इहा अञा शिकार आहे। मूं पंहिंजे नर खे चयो त बचे खे खण त हितां भॼी निकिरूं, पर हुन चयो त मुंहिंजे बचे में वञे छा, ऐं वञा थो लाचार। मूं बचिड़े खे खयो ऐं टिप ॾियण ते वयुसि त पुठियां तीर लॻो। उन छिरक ते जागी पियसि ऐं दिलि में चयुमि त नर बेवफ़ा आहिनि, तंहिं करे हाणे नर जे नाले ते चिड़ंदी आहियां। ॻाल्हि पूरी करे शहज़ादी चयसि, शहज़ादी जेसीं तलवार में हथु विधो तेसीं ही मोदी जो पुटु खिसकी भॼी वियो। उतां अहिड़ी तरह जिंद छॾाए सिधो जंग ॾांहुं वियो ऐं उतां हिकु हरणी बचिड़े समेत हथु कयाईं ऐं पोइ फ़क़ीराणो वेस पहिरें हरणी जे मुंहुं कारो करे ऐं बचिड़े खे हार सिंगार कराए मोटी अची उन शहज़ादी में मुल्क में आयो। हरणी जो मुंहुं कारो करे ऐं बचिड़े खे हार सिंगार कराए मोटी उन शहज़ादी जे मुल्क में आयो। बानी साईं उहो रंग ॾिसी वञी शहज़ादी सां ॻाल्हि कई त शहर में हिकिड़ो फ़क़ीर आयो आहे जंहिंसां हिकिड़ी हरणी ऐं हिकिड़ो बचिड़ो साण आहे। बचिड़े खे हार सिंगार करायो अथसि पर मादी जो वरी मुंहुं कारो कयो अथसि। बानी जी ॻाल्हि ॿुधी शहज़ादी हुकुम ॾिनो त फ़क़ीर खां हरणी ऐं बचिड़ो वठी अचो त आउं ॾिसां। बानी वेही, पर फ़क़ीर चयो त आउं पाण रूबरू हलंदुसि, ईअं बचिड़ो हथनि सां न छॾींदुसि। नेठि शहज़ादी फ़क़ीर खे रूबरू घुरायो ऐं खांसि बचिड़ो न ॾियण जो सबबु पुछियो। फ़क़ीर जवाबु ॾिनो त ज़ाइफ़ां ज़ात बेवफ़ा आहे। फ़क़ीर जवाबु ॾिनो त ज़ाइफ़ां ज़ात बेवफ़ा आहे, तंहिं करे मूं उहो न ॾिनो। उहो ॿुधी शहज़ादी चयो त उहो वरी कीअं? फ़क़ीर चयो त ए शहज़ादी, मूं हिकु भेरे ख़्वाबु ॾिठो त हरण थी पियो आहियां। मूं सां गॾु हरणी ऐं हिकिड़ो बचिड़ो बि आहे। हिकिड़े ॾींहुं बादशाह शिकार ते आयो, असीं टई उते लिखा वेठा हुआसीं। इतफ़ाक़ सां मुंहिंजी नज़र कंहिं नौकर ते पइजी वई, जंहिंखे ॾिसंदे ई असां भॼणु लॻासीं, पर मादी बचिड़ो न खयो ऐं पाण बचाए भॼी वई। बादशाह उन बैदि असांखे शिकार कयो, पोइ निंड मां छिरक भरे आउं सुजाॻ थी पियुसि। हाणे दुनिया खे ॾेखारींदो थो वतां त ज़ाइफ़ां बेवफ़ा आहे। शहज़ादी ॻाल्हि ॿुधी फिकर में पइजी वई ऐं ख़्यालु कयईं त शायदि मुंहिंजो ख़्वाब वारो मुड़ुसु हीउ आहे। उहो ख़्यालु ईंदे ई पीउ खे वञी चयईं त आउं हिन फ़क़ीर सां शादी कंदुसि। पोइ त ॾाढा शादमाना थिया ऐं ॿिन्ही ॼणनि जी शादी बादशाह पंहिंजे हथनि सां धाम धूम सां कई। शादी राति मोदी जो पुटु तलवार विच ते रखी सुम्ही पियो। राणी पुछियसि, इहो छो थो करीं? चयईं त मुंहिंजे पंहिंजे मुल्क में बास बासिल आहे, जेसीं उहा न ॾींदसि तेसीं सभु सुख मूं ते हराम आहिनि। आख़िर बादशाहज़ादी जी ॿी खां इजाज़त वरिती, जंहिं ते हुन संभरी ॿेड़ा घुराए साॻी दरिया जे रस्ते हलंदा मोदी जे पुटु राणी खे अंब हथ में ॾिनो। साईं राणी खे अंब हथ में ॾिनो त राणी अंब हथ में झलियो त साॻी महिलात वारी तस्वीर बणिजी पई। ॿेड़ी बि अची किनारे सां लॻी ऐं हीअ लही घर आया। ॾिसनि त शहज़ादो अञा ताईं सुस्ताए थो थियो तस्वीर अॻियां बीठो आहे। शहज़ादो अञा ताईं मस्तानो थियो तस्वीर अॻियां ॾियो बीठो आहे ऐं पियो चवे त महबूब अंब ॾे। राणी खे जो अंब हथ में हो, तंहिं खेसि मोदी जो पुटु चयो त हीउ मुंहिंजो बादशाह आहे, मां हिन जे यार मोदी जो पुटु आहियां। मूं हेॾा कशारा सभु इन लाइ कया आहिनि, हाणे खेसि अंब ॾेई राज़ी कर। राणी बादशाह जे पुट खे अंब ॾिनो, तॾहिं हू होश में आयो। शींहुं किसो पूरो करे मियार खे चयो त मियां, इहा यारी आहे, तोखे ॿुए में ॾेई पंहिंजो मतिलबु पूरो करे हलियो वियो। इहो तुंहिंजो कहिड़ो यार? शींहुं ईअं चई मियार खे जीअंतां ॾेई छॾियो ऐं चयईं तूं वञ जॾहिं जो आहीं ऐं पंहिंजी वाट वठी जितां आयो आहीं ओॾे हलियो वञ। पोइ शींहुं बि उथी उतां रवानो थियो ऐं पंहिंजे मियार बि पंहिंजी मंज़िलूं काटींदो अची पंहिंजे मुल्क पहुतो। त मुंहिंजा उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआ में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।